चेहड़ियों जानू तेहड़ा मुड़स अदी गर्मी मुखे ॾाढी भुख लगी आ वन जल्दी वञ मानी खणी खाऊं अदी तरस असां वारा मुड़स अचन त गॾिजी मानी खाऊं था न अदी जे कॾहिं उन्हनि खे भुख हुजे आ न त हू सवेल को घर अचन आ ॾिसी नथी हेठा पेट अथन किथे न किथे ढापंदा हूंदा तरस मां फोन कियास थी कौन हेलो हाँ बुता किथे मामे दे वेठो आई मुआ गुंदड़ा हुते मानी तो खाई तो असा के छो न पे बुधाई निभागा भूख लगी आ सा मरी रहा से भूख में तू घर अच ॾिठे गर्मी तू त हर भरू पंहिंजे मुड़सन जे आसरे ते मूंखे बि भुख थी मारी हाणे वञी जल्दी मानी खणी आ त खाऊं ऐं ॿुध इन्हनि ॿिन्हिनि जो हिस्सो बि पाण खणींदासीं गुंदड़ा मुआ आदि हिकड़ो कम कयो न ॿिन्ही बेईमान जो हिस्सो आहे वो मूंखे ॾियो मां तो खाऊं तू हिते मानी खाईंदे छो अदी मांधाणी तोखे मानी कोन ॾिनी छा या तू जो हिस्सो बि उतरादी खाई वियो आदि मांधाणी मूंखे चए तो मानी खाई पो वञ पर छा जो मामो उतरादी वेठो न साम्हूं इन करे बस वो न खाधम छो अदा मामो उतरादी आ कहिड़ो गटारा जो उनजे साम्हूं वेही मानी कोन पियो खाई अदी आ नंढड़ी नथी ख़बर बथई न अदो नूर लईअ सां मामे सां ठहू ई कोन हिकड़ो चक्कर जो गोठ में डंडा नी भजाए सूस लगे तो वरी डंडा खाइण आए वाला छा अदा मतलब जैसी ताई ये उतरादी घर में आए तू तैसी ताई घर में मानी कोन खाईंदे अलाए ये क्या नी तो मास भली यो वेलो खाए ओ ये कढंदो मास घर में बाकी वारो पुट जको आए ओ पंजो मिठू वो भली तरह पियो जे चाहे पो माना इने जो मतलब त उन जे पुट मिठू के अदा तू पाण डराईंदे ए चरियूं थियो यो छा इने भागे तहां जे कदम हणंदुस अवेल सवेल भली वो मां धार मिलना ची अदा इयो वरी असा जे कंद में आण दे खैर मु देई विंदु से अदी सर्दी तू वनी मानी खणिया त ट्रई भेण भा गडी जी मानी खाऊं ये वारो कर बक्की मानी करिया एनी भूख लगिया पेट में कुआ का बडोड़ वारो कर खाओ ये हेता जीवदी मेहरबान इनी बेईमान जी मानी खाइंदो मां हां त खाए अला दिख बस कर अचन भूख मरन खबर बन मत बर प्यारे 40 पंजाब 88 अरे सनू थोरो निसंदो कर खाना खबर ही कादी पई सुठो जो मूसा लगोई के ट्रैक्टर सा लगी यार टुकड़ा करे चले जा वो तार एक दत्ता फोन कई तकर अचण जी ए बी गरम खबर बुदम तने स्पीड वधी वई वडेरा गरम खबर सफा कढ़ाई में हान निकती आ पर वडेरा खबर का मुर्गी नाए जो कढ़ाई मान करंदी वो जल्दी खबर बुधा जे कल ठरी वई न त मजो न दींदी समझी न समझी छा समझी वडेरा ये उपतो सुबतो नाए ने हाजे नाए ने न आए ने अरे पो तू त चई तो ना हिन त मा चो ना हिन आ ये उपतो सुबतो आइन इन जो मामू आयो आ उतरादी वो भी पुत्र समेत दिल थी चवे त शुरू थे ए 99 ते भूलजी वरी बराए हिक खा शुरू करे पर तो वडेरा गाल बुधी उतरादी मानू खाइंदो आ छा जो बादी खबर बुधायला मुखे ते थुना आया तई वडेरा मानू तो कोन खाइंदो आ पर तहां के इया खबर हुजे मामे उतरादी ए नूरल भूरल वारन जी पुरानी दुश्मनी आ पुरानी ए केतरी पुरानी पाकिस्तान आजाद थियण का पहिरियां जी दुश्मनी आ छा अरे जे कने दुश्मनी आ त नूरल भूरल उतरादी जी न तू सहकंदो छो आयो आई हां समझी न समझी छा समझी मुझे ख्याल में त डंडो खणी तुझे पोया पिया सच्ची बुधा मुखा सवा घरन के धरकी करे आयो वडेरा मेरे डजन खनो होया बा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब्बा मिट्टू ये कर जेको जरूरी सामान हो जिन थेले में कदी पंजल रख बाकी दे मुआरी ज़ाल गर्मी के संभाले रखे मां थी न जो थेलो संभालिया ॼण पिण सिजी नौकरियाणी आया अदा यादी त गाड़ियों थी दे खाते ये इनके कुछ भी ना होड़न में सूर होयो वात के वर्जिश पई कराया बिटा उल्टा सीधा यको अब्बा वे
वॾो शिकिया जिगरी पाण में चीकू चबड़ू तॾहिं बि शक थो करे। मारो मिठड़ा हूंदा आहिनि ही हाणे हिते ई रहंदो ये बाना बाना न हलंदई। मारो तुंहिंजे थेले में जेको ज़रूरी सामान आहे उहो कढी करे बकाया थेलो हिननि खे ॾे त तुंहिंजा लटा कपिड़ा धोई छॾनि। हा मारो थेले में सभु कपिड़ा मेरा आहिनि। मूं सोचियो त ॻोठ वञा थो त उते ई बसि धोराए छॾींदुमि। बता तूं ईअं कर मिठो जे थेले मां सभु कपिड़ा कढी गर्मी सर्दी जे हवाले कर त हिन खे धोई ॾियनि। असां तव्हां न त बाक़ी मुंहिंजो पीउ हीअ असांजो महिमान आहे। हिन ते ख़िदमत करणु असां ते फर्ज़ आहे, असांजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ आहे। शाबाश असांजे महिमान जा कपिड़ा धोई इस्त्री करे ॾियो। असांजे महिमान खे का बि परेशानी न थिए छो त असां चइनि घरनि जा चङा ऐं ज़मीनदार आहियूं। छो असां चङनि खां जेकॾहिं बुराई थिए न त पोइ इहा ॻाल्हि असांखां बर्दाश्त न थींदी। ईअं न था बुता बिल्कुलु अॼु सुबुह हिनमहिल जेको बि ॻाल्हाई तो फर्स्ट क्लास तो ॻाल्हाई। ऐं अॼु सुबुह ते जेका ॻाल्हि कई आहे इन में न कर न थियणु घुरिजे, हा कर थियणु घुरिजे। जे न त मूंखे तव्हां सुञाणो कोन था। मुंहिंजो नालो थी उबतो, मां ॻिचूं लाहे छॾींदो आहियां। दादा मुंहिंजे कपिड़नि जे करे अगरि तव्हां ज़ाल मुड़ुस में जहिड़ो थो थिए न त बि ख़ैरु आहे, मां कपिड़ा हितां ई धोराईंदुसि। आख़िर तव्हां चइनि घरनि जा चङा मुड़ुस आहियो, मां तव्हांजो महिमान आहियां। ॿुधो पंहिंजे महिमान जा लक्षण चए थो ज़ाल मुड़ुस तव्हां भली विड़ो पर कपिड़ा मां तव्हां खां धोराईंदुसि। सही त चवे थो न, असांजो महिमान आहे ऐं महिमान जी हर ख़्वाहिश पूरी करणु असां ते फर्ज़ आहे। तव्हांजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ा अधी सर्दी वटि बेमान खां थेलो मुंहिंजो मतिलबु आहे महिमान खां थेलो। हा दा ॾे थेलो धोई ॾियूंसि कपिड़ा। मत चढ़ी वियो न हिते टंगू लाड़े लाड़े थकिजी पवंदो। महिमान तो चढ़ मत तूं परेशान न थी। तूं हाणे हिते रहंदे तूं असांजो मारोट रही संजी ज़िंदगी रहो पसंदि परवाह न। ये दस बता सही तो चए था बता तू असांजे घर क़िस्मत सां आयो आहे न राति तुंहिंजे लाइ मां कुकड़ कुझंदुमि। हाणे त कहो वञे मुंहिंजा भूरल जानी कहिड़ो हाल अथई? भूरल जी कमार पवंदी। हा कढो ई मुंहिंजो। अरे अरे वाचूड़ा तोखे ख़बर आहे मुंहिंजे हालनि जी। अरे तूं पंहिंजे अखियुनि जे एक्सरा ॾिसण तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी आहे। तुंहिंजी नज़र एॾी तेज़ आहे जो तूं कंहिं बि टूंगड़े मां ॾिसंदी न तोखे ख़बर पवंदी त हिन घर में केरु केरु वेठो आहे। अई हाणे ठहियो ये टोक जा टोकरा मुझे मथा न रखो। मूं ग़रीब फ़क़ीर वाचोड़े सां अञा वेल नथा छॾियो। तूं ग़रीब आहीं वञी तो असांजे दुश्मन जे घर नौकरी कई आहे अञा तोखे टोकियूं न छा कयूं? हा अई अला मूं त सदाईं तव्हांखे पंहिंजो सम्झो भला तव्हां कहिड़ो मुंहिंजो साथ ॾिनो ऐं मुंहिंजी ज़ाल हवी अली भाॼी आहे मूंखां तलाक वठी वञी न कारे चमो त शादी कई। हा मुझे पासे त लकोड़ बीठो हो। ऐं अला वॾी टेक ॾिनी उन टेक ते त हिन महिल ताईं बीठी आहियां। हाणे तव्हां ई ॿुधायो तव्हां ग़लति आहियो या मूं वारो लकोड़ ग़लति आहे? हा इहा त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे पर ॿुधो इहो हाजी लकुड़ लांती इहो मामो ओतिरा थी इहे जेके पंहिंजो पाण में वेठा इहे कहिड़े क़िस्म जो ॻाल्हियूं पिया कनि का तोखे ख़बर पई आहे? कन में बासपूर पई अथई? अदा भूरल मां त सभिनी जो ख़ैरु खुआयां हितां जी ॻाल्हि हुते न विझंदुसि ऐं कन में। हा बातूं ऐं ख़ैरु खुआ जहिड़े करण मां तूं छा ॼाणी? हा पोइ सही मूं कहिड़ा खून कया आहिनि जो पंहिंजे घर में अच वञ खां रोके छॾियो अथव मूं फ़क़ीर खे। सिधी ॻाल्हि आहे वाचूड़ा जंहिं घर में न बाहि लॻंदी आहे उन में घर जा भाती त चाबर जेको ईंदो आहे न माण्हू उन ते बि शक कंदो आहे। ऐं तूं अॼुकल्ह शक जे सिमरे में अची वई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तोखे वॾो शक आहे तोखे कोन छॾींदासीं मथो चढ़ी। सभु मूरनि ज़ाले जी दुआ अथव सदाईं ख़ुशि हूंदो आबाद हूंदो सगो हेठी मां हलाए थी। ॻाल्हि त ॿुधो वरी छा थी असांजे घर जेको तुंहिंजो अचणु वञणु आहे न इन जी पाबंदी ख़तमु था करे। तूं असांजे घर ईंदे माधानी अॼुकल्ह अकेली आहे मुंहिंजी ज़ाल उहा कचहरियूं कंदे विंदरी पई हूंदी आहे। अबू त भुरल दिलि सां त इजाज़त ॾी थो न या डंडो खणी हणंदे वात में मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त अथई। बाक़ी दुआ कर त मोरो भाउ नूरुल जेल मां आज़ादु थी अचे उनखे मां राज़ी करे वठंदुसि चवंदो साथे फ़क़ीर माण्हू आहे वीचारो अधुर न अधु मर्दा चङो मां हलां थी। ओ मुंहिंजो मतिलबु आहे मां हलां थो थोरो ज़रूरी कमु आहे कमु लाहे वठ। जेॾी महिल दिलि चवई न त असांजे घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ 24 कलाक खुलिया पिया। हा सदको वञे भूरल मां सदको वञे मुंहिंजा जानी आई लव यू ताड़ो वॼाए। हा ठीकु आहे मां तोसां ईंदसि मिलण।
कैसा पई ॻाल्हाई वाछू वकिरियूं करे अदी हाजानी खाते हाल हवाल वतम हवाल वठीस पई या ॾीस पई तो उबतो सुबतो ऐश पिया था कनि असां हिते औड़ू पिया था चबाड़ियूं हाँ चयोमांस ईअं चयोमांस पो इन में कूड़ कहिड़ो आ सच त आहे तव्हां मुंहिंजे भाइरे सां सड़ो छो था अरे हिकिड़ो सड़ी सड़ी वञी जेल पियो आ तूं सड़ी सड़ी वञी सोड़ो थियो आहीं ॿिनि गिराठनि वारो मुंहुं वञी 6 इंच जो बचियो अथई अरे इंच इंच जो हिसाब किताब थी रखी छो सरंदुसि तुंहिंजे भाउरनि सां दोलड़ी अरे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुध इहा तुंहिंजा भाउर आहिनि न उबतो सुबतो इन्हनि ते असांखे साड़ घटि ऐं क्यास वधीक थो अचे ठहियो हाणे ठहियो तूं मुंहिंजे भाइरनि ते क्यास थो करी ख़बर आ तुंहिंजो हाँ थो फाटे मुंहिंजे भाइरनि लाइ हाणे हाँ कोन थो फाटे मुंहिंजे तरफ़ खां वञी दरिया में ॿुॾी मरनि क्यास थो अचे क्यास कहिड़ो क्यास ख़बर अथई इहा जेका मकादे ते बनी ॾिनी अथनि इन लकुण लांतीअ खे इहो हिकिड़ो खड़ो बि खाइण लाइ कोन ॾिनो साईं तूं ही ॾिसजांइ कुझु न मिलंदुनि रुगो भितर हूंदा भितर हली खाई वञे तोखे कोन चवंदासीं तूं विच में अच विच में अचे मुंहिंजो अंगूठो वञी भींग थियनि तव्हां भाइर त चाहियो इहो था त भली हिननि जी भींग थिए ऐं इहो उबतो ऐं सुबतो तव्हांजी गुलामी में अचनि पर मूं बि पंहिंजे भाइरनि खे चई छॾियो आहे भले पिन जो पर नूरल ऐं भूरल जी मोहताजी में न अचिजो तुंहिंजो दिमाग़ जो हाजारी पती फोन ते ख़राब करे पंहिंजो मुड़ुसु छॾियो वेठी आहे हाणे तुंहिंजो बि खानो ख़राब कंदी इन जे करे मूं मुड़ुस जो तो ज़ाल खे हुकुम आहे त पंहिंजी भेण सां फोन ते कॾहिं बि न ॻाल्हाईंदी कर त पोइ हिकु कोन ॻाल्हाईंदसि मां फोन ते हाजानी सां उते वञी घोट साम्हूं कचहरी कंदीसांसि इन पासे रही न त गोॾा मुड़नि खां पीदो सां नक पुठीअ में ॾींदो सां वात कुल्हनि में हूंदई कन तानू में हूंदई मानू प्यार थियो छो घुमाइण वठी तो हली जा घुमण जो त वॾो छोक अथई थोरो थोरो ॻाल्हि था ऐं घुमण न थियूं वञनि हाजी लकुण जे घर वञिणो आहे तव्हांखे हथ सां असांखे इन खिड़किणी जे घर छो थो मोकिली छो वञूं साम्हूं इन खगे जे घर इन हाजी लकुण सां कचहरी करण लाइ कोन थो चवां बाक़ी हुनजे घर में ॼारो ॼमी वियो आहे हुनखे लहण जे लाइ मोकिलींदो असांखे यारो लाइन जे लाइ नथो चएव असल मसइलो इहो आहे न त हाजी लकुड़ जेको आहे न कोर्ट मां केस खटे आयो आहे ऐं पंहिंजी धीअ खे बि करे वठी आयो आहे पोइ असां छा कयूं हुनखे जहिड़ो पाण बेलछणो आहे तेरी धीउ हूंदसि बेलछणी तुंहिंजो पीउ त जुआरी हुयो पा तूं बि त घर संभाली वेठी आई न ईअं थोरी हूंदो आहे त जहिड़ो पीउ हुजे त धीअर बि ओड़ियूं हूंदियूं असां हुते कोन वेंदासीं ख़बर न आहे छोरी कहिड़ी तबियत जी हुजे टरड़ी ऐं असां सां मुंहुं ॾेई न ॻाल्हाए त ॿई भेड़ियूं ॾियूंसि कुटको बस हाणे वधीक बहाना न कयो हुनजी छोकिरी नई आहे असांजे ॻोठ में हुन सां कचहरी कयो हुनखे हितां जे माहौल बाबति सम्झायो ऐं हा आस्ते आस्ते हुन छोकिरीअ खे पंहिंजे वेझो कयो जे हूअ ग़रीबी न ॻोठ में रही सघे ऐं पाण खे अकेलो कॾहिं बि महसूस न करे न असांखे माफ़ कयो असांखे अहिड़ो लाचारी कोन्हे को जो असां इन छोकिरीअ सां वेही मथो हणूं तव्हांजूं पंहिंजूं जो भेणूं वेठियूं आहिनि उन्हनि खे छो नथा मोकिलियो उहे वञी उन्हनि खे पंहिंजो कनि बाक़ी असां खां ॻाल्हि इहा घणी आहे अता बता इज़त त कोन सम्झंदियूं मां त चवां थो खण डटो असां ॻोठ जा चङा मुड़ुस ऐं ही वरी ज़ालियूं असांजी इज़त नथी करनि चओ बता मां ॻाल्हि खे सम्झी वियो आहियां इन खां पहिरियां जो ॻोठ जा माण्हू असां त ॾंद कढनि मां हिननि जा ॾंद भञंदो खणी चा ॾाढो खणी अच वारो कर जज़्बाती छो था थियो असांजी दिलि नथी चए त पोइ ज़ोरी छो था मोकिलियो तो बता ॾाढो खणी आ हिननि जी दिलि नथी चवे न हे मुत पुरियूं न हिननि जो खुरियूं खपे हिननि खे खणी हले हाजी लकुण जे घर छॾींदासीं पोइ हिनखे ख़बर पवंदी ठीकु आहे अदा बता मां ॾाढो खणी थो अचां न अधी गर्मी मिंथू बि अगन त हनू था न मुड़सन खे जवाब ॾियण बि सही कोन्हे को मिलता नथा कयो इहो असांजो हुकुम आहे तव्हांखे मञणो आहे उथो चङो उथो चङी त्यार थो जल्दी थो अदा बता ये अदा सुता अॼु मूंखे लॻे थो त असां मुड़ुस माण्हुनि वारो दाब सिखी विया काॾे वई मासी सलीमत जे घर वई हुअसि इहो मासी सलीमत वारनि जो सॼो घर ॿाहिरि वेला कूड़ छा थी ॻाल्हाई हाणे मूंखे शक थो पए सची ॿुधा कहिड़नि चकरनि में ई आहे मुंहिंजे ब्लड प्रेशर जो प्रेशर वधंदो थो वञे को नुक़सान न करे विझां सिधी सही ॻाल्हि आहे हाजी लकुण जे घर वई हुअसि
दुश्मन जे घर भैया जिन असांखे तर पतर करे कढियो आहे अंदरि सड़ी वियो आहे जहिड़ा बुकियूं जली राख थी वियो तोखे शर्म न आयो पोइ बि तूं हुन जे घर वई पूरी ॻाल्हि ॿुध जज़्बाती न थी हाजी लकुणी धी आई आहिनि उन सां मिलण वई हुअसि लकुड़ जी धी भाई छा हा हा पर तूं छो तो ख़ुशि थी ख़ुशि कोन थो थियां मिड़ी तोखे टोकियां थो लकुण हुजे या लकुण जी ज़ाल या हुनजी धीउ तूं हुन जे घर छो वई अलाए मूंखे ईअं लॻो हाजी लकुणी जी धी जो ॿुधी तुंहिंजी वाछूं टिड़ी वयूं न मूंखे तूं सुञाणी थो न मुंहिंजो नालो अथई माधाणी हीअं जो फेरो ॾियां न त मुल्क लस्सी करे छॾियईं लस्सी शकुन कर मुड़स देख मां मजा जो तो जरी सुणी सेवती ज़ाल खे छॾे वञा हा बाक़ी हा बाक़ी इहा लुस्क जी आदत कोन्हे थी छा थियो थी मुड़स साईं थी ॻाल्हाई ज़बान तपी खोट थो लॻे ये फिल्मी डायलॉग मूंसां न ॻाल्हा ये तव्हां ॿई भाउर जेके न असां भेनर जे मथां ॾाॾर पिया कयो ये असांजे मथां ॾाॾर न कयो तोखे त ख़बर आहे न मां नूरल खां सवाइ निखण को थी वियो मुंहिंजो भाउ आज़ादु थी रुगो वापसि अचे न पोइ मुंहिंजो उॾण ॾिसजांइ उॾण ॻोठ जे मथां न उॾरजांइ किथे दुनाली जो कारतूस कड़को करे तुंहिंजे काकड़े में न लॻाई अची मुड़स खे कारतूस बचाई थी मुआ कारतूस आ को कुत्तो थोड़ी जो बचाई थी तूं बस कोन कंदी मां ई वञा थो जान चद बुझी त हणो ई मथे में कढाई रतो हासे टरड़े पीपो वनई अरे रेडियो ने करे पे के मैं तो खा पुछू तो हरो लगो या कोन लगो असद को वजह से था मां त वडे घोबे वारो हण हण है सजो मुल्क लसो करे आई है शर्म कर अरे छो लकुड़ खान जे कमकारी ते कर हमली अरे मर्द या पाजी जनानी ज़बान बंद कर मर्दानी बोली गला मर्दानी अच्छा कया सेठ साहब आदत जो अथव घणो ब्रेक ते पेर थी रखा पर छा कया खजी तो वने अरे हेरिल बि त पात्रन खाइण जे लाइ आई न हेरो कंहिंजी थी वञे अतो जी थी वञे पंहिंजी बड़ी त कोन थो सुञाणे हेलो मेहमान ॿुधो मां आयो मेहमान मर्दाना आहिनि या ज़नाना आहिनि या मुर्गोई वेगणा आहिनि हीअ कर जो तूं इन्हनि मोतबर मेहमाननि खे विहार त मां बकल में ख़ुदि पाण थो अचां छाजी मुंहिंजी पर्सनल क्लासूं कनि हा सेब ज़नानियूं अमा पक सम्झ ज़ाहिर ज़नानियुनि खे मुंहिंजी चूंडड़ी लकल चूंडड़ी सेठ साहब भला मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे मां भला ट्रैक्टर जे मथां वञी विहा या हिते ई बीहां तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त तूं हितां सिधो स्ट्रेट मुंहिंजे घर वञ हा ठीकु आहे ही ॿ तूं ॾियां तूं हिन में जेतिरा बि पैसा आहिनि हिन मां पैसा कढी खाइण पीअण जो सामान वग़ैरह वठी ऐं यकदमि घर पहुचाए उते महिमान मुंहिंजो मतिलबु आहे त महिमानड़ियूं वेठियूं आहिनि वञ मिठू कीअं आयो आहीं पंहिंजे पेरनि सां आयो आहियां पर हुजनि त उॾामी अचां मुंहिंजो मतिलबु आहे त छो आयो आहीं को कमकार अथई त ॿुधाए त उॾार करे न छॾी भूरल भोर अदी मां बि त रहण कोन आयो आहियां कुझु घड़ियूं वेही हलियो वेंदुसि हलो बि न अथई 5 मिंटनि में त पेर ठाहे हा ॿुधाए थो जेकॾहिं तो नूर लायो न पुट त नको हिकिड़े पासे हूंदी वात ॿिए पासे कन वरी टे पासे हूंदई मां पखी आहियां प्यार जे इज़हार जो मूंखे दार जो न मार जो तोखे धाइण खां बहितर त को कुतो धारियूं न घटि में घटि तो जड़नि वादनि ते भौंकंदो त सही न पुफाट तुंहिंजो मुड़ुसु ॾिस कीअं थो ॻाल्हाए ईअं ई ॻाल्हाईंदुसि तो जड़नि अण सॼल महिमाननि सां पंहिंजे घर वञी बराबरि त पुट माइट पिटंदव तूं मुंहिंजो माइट न आहीं बाक़ी मुंहिंजे ज़ाल जे हिसाब किताब में थोरो घणो माइट थी सघी थो छो तुंहिंजो माइट न आहे मुंहिंजे मामे जो पुटु आहे मुंहिंजो मारोट आहे मिठूअ जी जेका पुफी आहे उहा तुंहिंजी चाची बि थिए ससु बि थिए त थियो न तुंहिंजो माइट
एड़ा जे हिसाब किताब कंदी है ना अमेरिका रो को सदन ने डोनाल्ड ट्रंप वो बि किथां न किथां मुंहिंजो मिट माइट निकिरी पवंदो आहे का न का लिख हुन सां मिलंदा ई हिनखे पाणी जो गिलास पहिरियों चलतो करीसि न त इहो सॼो न खणंदी आहे डथो पिया हूंदी डथो खाली हिकिड़े पाणीअ जे गिलास जे करे एॾी बेइज़ती बर्दाश्त कयां? न न तुंहिंजे लाइ चांहि ठाहियां थी पोइ त बस न। हा पोइ अञा माण्हू थोरी घणी बेइज़ती बर्दाश्त करे सघे थो। तरस चांहि कयां त पी पोइ रोके बुछड़ो कयां थी मुंहिंजो मतिलबु आहे त पोइ भले हलियो वञा। समझी वियुसि खुशबू पई थिए थेली में फ्रूट आहे देख रकमदार वाचुड़ा कंहिंजे लाइ फ्रूट वरितो थो वञी ताज़ो वरितो अथई या सब्जी मंडी में फ्रूट आहे फ्रूट फ्रूट वरितो त मूं बि पैसनि ते पैसा मूंखे पंहिंजे वॾेरे लकुण लाट साहब ॾिना हा अड़े हा लकुण लानती ज़िंदगी में पी के ख़त्म कोन ॾियारियो तो गरीब फ्रूट जा पैसा न अथई ऐं न ख़त्म जे लाइ कोन थी वठी वञा उनजी धीउ आहे न कुर्बायती उन ॾे के महिमान आया आहिनि उनजे लाइ वठियो पियो वञा महिमान किथां न न इहा ख़बर कान्हे घर पहुचा त ख़बर पए पर एतिरी ख़बर अथमि त जेके महिमान आहिनि उहे औरतूं आहिनि औरतूं शाबस आहे मायुनि खे लूसी लॻड़े गाॾी वञनि त छितो ताड़ू आहे भली कहिड़ो बि हुजे हाणे हुनजी धीउ न ॻोठ में आई आहे मूंखे उमेद आहे अहिड़ो लूसको कोन कंदो चङो तूं बि हिते मां बि हिते ॾिस जायो कुते पुठ सुधरंदो ई कोन सुधरी वञे त मुंहिंजा छापर कूड़ाए छॾिजांइ छो जो लकुण ऐं लछण पंहिंजो पाण में ठहनि ई कोन मोतबर ॾिसो ॻोठ जा चङा मुड़ुस हिकिड़ो अन्न ॿियो रेत लभे कोन मोतबर आहे पर वॾी पर मुंहिंजे सेठ जे मथां ईअं आकड़िया वेठा आहिनि छो चांहि में मिर्च आहिनि छा मुंहुं खणी बाकरे जी उजरी जहिड़ो कयो अथई अदी मिर्च हुजनि सां तॾहिं बि भलो एॾी खंड माण्हू चांहि में खंड विझंदा आहिनि तो वरी खंड में चांहि विधी आहे भला ॾे त ख़बर कि शुगर मिल भला तव्हां पंहिंजी वरिती आहे छा मुआ उन ॾींहुं चांहि फिकी थी वई त दाव पोइ करे त चांहि फिकी आहे अॼु वरी थोरी खंड सावाई पइजी वई आहे त चई तो त खंड खणी विधी छॾ अथव छा हिन खूनी माण्हू जी ओबर पीती अथई छा तूं रुगो चांहि पीआरण में एॾी गैपी थी करे शाबस हुजई अदी सर्दी गर्मी खे त सलाम आहे जो मुंहिंजा मेरा कपिड़ा बि धोअनि थियूं सर्दी ऐं गर्मी तुंहिंजा कपिड़ा धोता मूंखे दिलि सां दुआ ई कोन थी लॻे छो दिलि सां ॻाल्हि नथी लॻई अदे उबिते सुबिते एॾो रोब करण जो मुंहिंजा कपिड़ा धोअण लाइ खणी वयूं हा त पोइ ईअं चइजांइ न उबते ऐं सुबते जे चवण ते कपिड़ा धोता हूंदनि बाक़ी हू आहिनि पहिरें नंबर जी हड हराम रनू मानी पचाए अॻियां रखीनि ऐं जेको गिरहव आहे न उहो बि भनी वात में विझीनि अदो उबतो सुबतो हाणे ज़मीनदार थी विया आहिनि उन्हनि जो रोब हाणे ॿाहिरि बि हले थो ऐं घर में बि मां बि इहो ई त चाहियां पई त मुंहिंजा ॿई भाइर रोबदार ज़ोरदार थियनि ॿाहिरियां माण्हू भली हिन जे रोब ताब में न अचनि पर ज़ालूं त हुन जे रोब में अचनि चांहि थी वई ख़तम हाणे हुकुम करा थी चांहि पीतई न हाणे त पेरट रा घूरल अची मथो फाड़े विझंदी वञा थो ॻाल्हि ॿुध तूं हुन ॻोठ में आए छो ईअं ई बसि दिलि बहलाइण लाइ अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध मिठू दिलि बहलाइण जे लाइ तोखे असांजो ॻोठ ठाहियो आहे हिते कहिड़ा बाग बागीचा आहिनि हिते त बसि हिकिड़ी शाख आहे जिते ॿार गप करे रोज़ तिरकंदा आहिनि पर ॻाल्हि ॿुध तूं हुन तिरकण खां हाणे वॾो थी वियो आहीं हा दी ईअं त आहे जेकॾहिं तोखे ॻोठ वापसि वञणो अथई त ठीकु आहे बाक़ी जे तोखे असांजे ॻोठ में किनो थियणो आहे न त पोइ मामा उतरादी खे चयो त तुंहिंजी शादी कराए त पोइ पंहिंजो घर ठाहे हिते ई टिकी पओ बाबो मुंहिंजे लाइ छोकिरी कोन ॻोल्हींदो अदी इहो अहसान हाणे तव्हांखे मूं ते करणो पवंदो मूंखे परणायो सॼी उमिरि तव्हांखे दुआऊं कंदसि हाणे जेकॾहिं ॿार ॼमंदा न उन्हनि खे बि चवंदुसि त तोखे दुआ कर सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।